ओ दी हल घर हल हिते वेठी छा थी करी हल दी अदा तू वञ मां रहमत जो इंतजार थी कयां पई रहमत जो थी इंतजार कयां हाणी रहमत कदम कोन ईंदी अदी न अदा न रहमत ईंदी ईअं मूंखे को रोले थो रही वेंदी न को अदा तूं हीअं कर रहमत ॾे वञ चएसि वञी त हाणे तूं घर अचु अदी चए थी त कॾहिं बि तोसां हाणे लुड़ न हणंदमि न चवंदीमांसि कुझु बि हा कावड़जी वई हूंदी न ठीकु आहे अदी मां वञी चवांसि थो पर पहिरियां तूं घर त हल न हलूं था अदा हलूं था तोखे कहिड़ी जल्दी लॻी आहे अमावदी ओ अमावदी रोंदू राज को रोलू पर तंहिं त असां सभिनी को रोल छोड़िया डोलू इहो ॻाल्हि ॿुधो रहमत खे ॾिठी पैर ठाहे गुलाम कादर पैर ठाहे मता विझे मुंहिंजे गीचे में हथ त मूं रहमत खे मारियो आहे पोइ केरु मूंखे छॾाइण वारो बि कोन हो भॼ भॼ गुलाम कादर उथ अदी उथ उथ अदी त घर हलूं अमावदी ओ अमावदी क्यों पई रहमत रहमत करेंदी आई रहमत मल मोटण वाली कान्ही का मेडी त असुल बि कान ठासी अमावदी हुन तेॾी बि उहो ई कान ठासी उथ उथ त घर हलूं सवेल ई सवेल उथ घर हलूं हलंदसि घर में मुंहिंजो हियां थो मुंहिंजे अदा मां न थी वेही सघां न मूंखे घर में रहमत जी यादि ॾाढो थी सताए मूंखे कुझु घड़ियूं हिते वेहण ॾियो हीअं ॾिसां थी पहाड़ो ओड़ो ॿारड़ा आहे त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे न अदा मूंखे न वेठी हलो अंदरि मुंहिंजो साहु निकिरी वेंदी तव्हां नजीब खे हिकु ॿ चकर भॼाए चुका आहियूं खान हाणे ॿीहर कीअं ईंदो जेकॾहिं ॿाहिरि न आयो त उनखे मूसा ख़ान जी ओताक में खिड़ी नजीब खे ख़तम कंदासीं खाने एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो बग़ैर पहिरे जे ओताक ते वेंदा हुजनि जेकॾहिं असां उते हलियासीं त असां ई नुक़सानु खाई मोटंदासीं अञा नजीब में दम ई न आहे जो हू असां सां विढ़े जेकॾहिं हू असां सां विढ़ियो त ईअं ई पुलिस जी मदद सां खान मां सम्झां थो त हाणे नजीब मुखबरी करणु छॾे वियो आहे हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ दरिया चोर चोरीअ खां वेंदो पर हेरा फेरी का न नजीब ओसि ताईं मुखबरी कंदो जेसि ताईं असांखे नुक़सान नथो रसाए हा सिधो साम्हूं वेहण वारो दुश्मन सोलो हूंदो आहे बाक़ी जेको चोरीअ वार करे ख़तरो ई उन मंझि आहे इन ई करे चवां थो दरिया इन ई करे त जेकॾहिं असां लापरवाही कई ऐं नजीब जो पिलो न कयोसीं त ओचितो हू असां मथां वार कराईंदो ऐं असांखे पेर संभालण जो मौक़ो बि न मिलंदो हा मां त जवाब कोन थो ॾियां खान जेका तव्हांजी सलाह वरी कहिड़ी अॼु राति कीअं बि करे मूसा ख़ान जी ओताक में खिड़ी वे इहो कमु करणो आहे दरिया इहो कमु करणो आहे हा बाबा साईं मां ॻाल्हि कंदो मां चिटी जन भितर न मिटी इन खैर न मोए असांखे खतरो अथई खतरो हलो तोखे इहा पूरी पक आहे त हालार सां गॾु खैरल बि हुयो सोराना बाबा साईं सोराना पक्का मूंखे अञा बि पक नथी अचे बालू जेकॾहिं इहो खैरल हालार वटि पहुतो न त हालार उनखे माराईंदे देर बि न कंदो बाबा साईं मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधायो त खैरल ऐं हालार ख़ान जी पाण में कहिड़ी दुश्मनी आहे मञा थो बालू मञा थो त खैरल ऐं हालार जी का ज़ाती दुश्मनी न हुई पर खैरल असांजे करे हालार सां पियो विढ़े असांजे करे न बाबा साईं असांजे करे न खैरल पैसनि जे करे हालार ख़ान सां पियो विढ़े बालू
पर खैरल हुयो त असांजी दोरे ए बाबल साईं हिन वक्त हालार खान इन खैरल खे असां को वधीक पैसा ॾिना हूंदई वधीक ये भी थी सके तो ये थी सके तो न बाबल साईं थी वियो अथई इन खैरल मां हिन वक्त असां के खतरो आ बाबल साईं असां के हाणे असां खैरल खां होशियार थी रहंदासीं पर इहो ज़हन में रहे त इन मुतलिक़ खैरल खे ख़बर न पए बाबल साईं हाणे त खैरल खे ॾिसी मुंहिंजो अंदर सड़ंदो रहंदो ऐं तव्हां था चओ त खैरल खे ख़बर ई न पए ॾिसूं त हाणे खैरल छा थो करे छा वरी छा कंदो बाबल साईं जीअं ई वारो मिलुसि तव्हांजे मथां वार कंदो बालो हाणे मां अहिड़ो मौक़ो खैरल खे हरगिज़ न ॾींदुसि फिरोज़ हुकुम कयो रैसा हुकुम कयो कन खोले ॿुधी छॾियो खैरल हिते अचे त उन ते कड़ी नज़र रखो असां कॾहिं बि उनखे इहो महसूस करण न ॾींदासीं त हुन जे बारे में असांखे का ख़बर पइजी वई आहे बाबल साईं हिते औताक़त ते त तव्हांखे कुझु बि करे कोन सघंदो इहो खैरल बाक़ी जो ज़मीन ते हलियासीं त असांजो अलाह ई मालिक आहे ईअं न थियो त चोरीअ छंड का कढी वञेव बालो बहादुर खान का अक जी माखी नाहे जो खैरल हिते ईंदो ऐं लाहे हलियो वेंदो बहादुर खान मथां वार करण जे लाइ जिगर घुर्जे जिगर उहो जिगर अञा खैरल में आहे ई कोन तव्हां कुझु ॾींहं सब्र कयो जेकॾहिं खैरल क़तार आहे त इहो कुझु ॾींहंनि अंदर ज़ाहिर थींदो ज़रूर ज़ाहिर थींदो मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा त अञा केतिरा ॾींहं मूंखे इंतज़ारु करणो पवंदो 2 ॾींहं ॿिनि ॾींहंनि खां पोइ हमेशह लाइ तव्हांजो इंतज़ार ख़तम थी वेंदो रहियसि हकीमा जी बादशाह वञी खैरल खे ॿाहिरि छॾे अच रस्तो ॾिठल आहे रहियसि वरी बि ॻोठ खां ॿाहिरि छॾे थो अचई त पोइ मोकिलाणी कान्हे पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ खैरल सिर्फ़ 2 ॾींहं 2 ॾींहंनि खां पोइ हालात वधीक इंतज़ार न करे सघंदो 2 ॾींहं 2 ॾींहंनि में तव्हांजो कमु थी वेंदो तव्हां दिलि जाए कयो रहियसि अच खैरल पंहिंजी पीउ सां मिली आई आहियां हाँ चङो हिकु ॻाल्हि पुछे नाराज़ त न थींदी न मां नाराज़ छो थी न मां त हिते महिमान आहियां कहिड़ी तुंहिंजे सिर जे मथां मुसीबत आई जो मूंसां खे ज़हर ॾियण जे लाइ तूं मजबूर थी वई आहे इहा मुंहिंजी ज़िंदगीअ में वॾी गलती हुई हाणे पछतायां थी खुदा करे मूंखे इन ग़लतीअ जी माफ़ी मिले दादली तूं इहा ग़लती न कई आहे तूं वॾे में वॾो इहो पाप कयो आहे पाप अहिड़ो गुनाह जंहिंजी माफ़ी नाहे थींदी छा कंहिं बि गुनाह जो कफ़ारो नाहे थींदो इन गुनाह जो कफ़ारो थींदो आहे पर तूं हिकिड़े अहिड़े शख़्स खे मारण जी कोशिशि कई आहे जेको पंहिंजी वनीअ जे लाइ मिजाज़ी ख़ुदा जी हैसियत रखे थो इहो गुनाह माफ़ीअ जे लाइक़ु नाहे छा मूंखे उन गुनाह जी सज़ा मिलंदी हा दादली मूसा तोखे कॾहिं बि माफ़ न कंदो मूसा जे अज़ाब खां बचण जे लाइ त हिते आई आहियां हिते अची त तूं असांजे लाइ बि मसाइल वधाए छॾिया आहिनि जेसि ताईं मूसा तोखे वठी न वेंदो न आराम सां न वेहंदो जेकॾहिं मूसा जे रुख चढ़णो ई हुयो त पोइ असां हिते पनाह जे लाइ कोन अचूं ख़ुशीअ सां त तव्हांखे बि दिलावर ख़ान मूसा जे हवाले न कंदो सोनी सदको सदको झिरकी भले केॾो बि बाज़ खां लिखी पर बाज़ जे चंबे खां बची कोन सघंदी छोरी तूं हिनखे दिलासे ॾियण जे बजाए
हिनखे ख़ौफ़ज़दा थी पई कनि। मुंहिंजे दिलासे ॼण सां हिन जी मुसीबत टरी कोन वेंदी। हीअ जेकी पोयां बाहि ॿारे आई आहे न, उनखे त मुंहुं ॾियणो पवंदुसि। उन बाहि खे मुंहुं ॾियण जे लाइ वेठा आहिनि। तो मथां ज़ोर न आहे जो तूं एॾो परेशान थी हिते अची पहुती आहीं। मां छो परेशान थींदसि? मुंहुं त तोखे ॾियणो पवंदो। सोनी सदको सदको। मां घोर वञे, पाण बि वञी आराम कर ऐं असांखे बि आराम करण ॾे। अधु राति जो अची ॿियनि जो बि आराम हराम थी करे। अञा सिज हाणे लथो आहे, तोखे अची आराम जी लॻी आहे। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हीअ हिन घर जी नौकरियाणी आहे या मालिकियाणी आहे। त नौकरियाणी, पर नखरा मालिकियाणी को बि वधीक अथसि। नौकरियाणी खे एॾो मान न ॾियो। किथे हीअ ॻिचे में न पइजी वई आहे। ॻिचे में त पइजी वई आहे, छो त नंढे रहिस हाकिम ख़ान जी दादली आहे। रेसियाणी, इहे इल्ज़ाम हणण छॾे ॾे। जेको तुंहिंजो रवैयो आहे इन मूं त इहो ई थो लॻे त तूं हाकिम ख़ान जी दादली आहीं। सोनी सदको सदको। आहा दादली, पोइ तूं छा कंदी आहीं? वञी धूड़ पाए, मां छा कंदसि? खाना अब खाना मुझे तो काफी दुश्मनी निकालेगा। मेरे भूखे पेट भरे पियो है। जेकॾहिं पंहिंजे ज़िंदगी जो ख़ैर घुरी थो न त सही सही ॿुधाए नजीब किथे आहे? नजीब? नजीब जेकॾहिं कूड़ हई ऐं मूंखे ख़बर पई त असुल तोखे हिते अची पूरो करे छॾींदुसि। हिते अची कूड़ाणी मूंखे पंहिंजे मौत खे दावत न आहे ॾियणी कान। पोइ ॿुधाए त हिन वक़्तु नजीब किथे मिलंदो? नजीब रेस सां गॾु दिलावर खान जे ॻोठ में आहे। क़ुरान ते मूं ते यकीन कर कान। दिलावर खान जे ॻोठ? सालू रेस खे ज़हर ॾिनो, रेस त बची वियो, पर सालू दिलावर खान वटि वञी पनाह जे लाइ पतो आहे। चइबो त इहो मसालो आहे। हा कान, मां कूड़ कोन हणंदुसि। इन करे तोखे हिते छॾियो थो वञा। जेकॾहिं मूसा खान खे फोन करे होशियार कई त पोइ मूंखां तोखे केर बि बचाए न सघंदो। हा अचो। पुट जेकॾहिं रेस खे तो ॿुधायां त खान मारींदो, जेकॾहिं रेस खे नथो ॿुधायां त रेस मारींदो। हल बणाया पुट मोर, अॼु कांव वांगुरु बि टंगो पाते। दिलावर खान, बस सिर्फ मूंखे इहो ॿुधायो त सालू जी बाहि मुंहिंजे हवाले कंदो या न? मूसा खान जल्दबाज़ी खां कमु न वठो। मां सालूअ खे घुरायां थो। जेके ॻाल्हियूं बि हूंदियूं उहे साम्हूं थी वेंदियूं। दिलावर खान, तूं छा थो सम्झी त मां हुन निमक हराम सां ॻाल्हियूं कंदुसि? न दिलावर खान न। जेकॾहिं तो हुनखे हिते घुरायो बि सही त पोइ मां तुंहिंजे तॾे जा सभु असूल विसारे उन्ही जी निड़ीअ ते लत ॾेई बीही रहंदुसि। जेसि ताईं फतकी फतकी हुनजो साहु न वेंदो, तेसि ताईं पंहिंजो पेर न हटाईंदुसि। अदावला जेकर मुंहिंजी सलाह वठंदो, अञा बि वक़्तु वियो न आहे
ऐं मूसा ख़ान असां वटि हली आयो आहे। सालूअ जी बांह असां मूसा ख़ान खे तोहफ़े में ॾेई छॾियो। हाकिम खान तूं अञा ॿार आहीं, पंहिंजे रीतुनि ऐं रस्मुनि खां वाक़िफ़ नहीं। सालू मूं वटि साम वठी आयो आहे, साम, ऐं मां अञा एतिरो वियल कोन थियो आहियां त दरायल साम खे मोटाए छॾियां। दिलावर ख़ान, इहो न विसार त जंहिंखे तूं पनाह ॾिनी आहे उहा मुंहिंजी निगाह ॿधी ज़ाल आहे। ज़ाल उहा का कनीज़ न आहे जेका निकिरी आई ऐं तो हुनखे पनाह ॾेई छॾी। कंहिं बि कानून तहत तूं हुनखे पनाह नथो ॾेई सघीं। मूसा ख़ान हुनखे पनाह त मूं ॾेई छॾी आहे। हा, अलबत्ता तव्हां कानून जो दर खड़काइण चाहियो था त भली, अगर ये कानून तव्हांखे ॾियारे थो त मूंखे कोई एतराज़ कोन्हे। इन जो मतलब त इहो थियो दिलावर ख़ान त सालूअ जी ख़ातिर तूं मूसा ख़ान सां दुश्मनी विहारण लाइ तयारु आहीं। मूसा ख़ान असां दुश्मनी नथा चाहियूं। अरे यार, तोखे त ख़बर आहे त असां माण्हू आहियूं मोहबती, को मुंझल को अड़ियल अदराज जो अची दर खड़काए त छा हुनखे जवाब ॾेई छॾियो? न यार मूसा ख़ान, इहो असां खां कोन पुॼंदो। मञा थो दिलावर ख़ान त तूं मोहबती माण्हू आहीं, मोहबती माण्हू आहीं। इन करे त चवां थो असांजे घर जे मसइलनि मां निकिरी वञे। मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजो सहुरो मुंहिंजे हवाले कर त असां निकिरी वञूं। हिकिड़ी ॻाल्हि थी सघे थी मूसा ख़ान, अगर तव्हां हुननि जे ज़िंदगी जी ज़मानत ॾियो था त मां हुननि खे घुराए तव्हांजे हवाले कयां। दिलावर ख़ान, दिलावर ख़ान, पहिरियों इहो सोच त तव्हां मोहबती माण्हू ॻाल्हायो छा था? तव्हांखे ज़मानत वठण जो हक़ आहे मूंखां? ही मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे। उहो मुंहिंजी ज़ाल आहे, मारियां या जीआरियां इहा आहे मुंहिंजी मर्ज़ी। उहा तव्हांजी मर्ज़ी तव्हां वटि हलंदी हूंदी, हिते न। मूसा ख़ान सां वेर विहारे हाणे घणो वक़्तु दिलावर ख़ान तूं जीअरो कोन रही सघंदे। धमकी न मूसा ख़ान, धमकी न। मुंहिंजे हूंदे तोदा वारे खे धमकी नथो ॾेई सघीं त पोइ सम्झाए पंहिंजे वॾे भाउ खे त हू ॿार न थिए, ॿार न त तुंहिंजे हिन वॾे भाउ जे लाश तां गुज़री बि मां सालू ऐं दादरी खे वठी वेंदुसि। बस मूसा ख़ान, बस। इन खां पहिरियों जो मां तोखे हितां धिकारी करे छॾियां, निकिरी वञ, निकिरी वञ तूं। न हाकिम ख़ान, न। थधो थी बाबा। दिलावर ख़ान, तव्हांजो तॾो बि ॾिठोसीं, तव्हांजा असूल में ऐं तव्हांजो लिहाज़ में हिकु दफ़ो पहिरियां बि तव्हां मुंहिंजे दुश्मननि खे पनाह ॾिनी दिलावर ख़ान, पर दरगुज़र कयो। पर हाणे मां दरगुज़र न कंदुसि, छो त मुंहिंजो नंग तव्हांजी पनाह में आहे ऐं नंगनि खे को बि गैरतमंद माण्हू न छॾींदो आहे। हाणे
मूंसां खण जल्दबाज़ी न कयो, कुछ कुछ समझण जी कोशिश कयो। दिलावर खान समझो तव्हां नथा, छो त तव्हां जी समझ खे ताला लॻी विया आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मूसा ख़ान जे नंग खे कीअं पनाह ॾिनी पिया, कीअं पनाह ॾिनी पिया। अदार अॼु ॾींहुं ताईं जेके ग़लति क़दम मां खणंदो आयुसि ऐं तव्हां मूंखे सम्झाईंदा आहियो, पर अॼु तव्हां पाण ग़लति क़दम खयो आहे। हाकिम खान ग़लति या सही कदम खणी चुको आहियां, सो बि कंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ मुंहिंजी सोच मुताबिक़ इहो कदम सही आहे। पर जे हुनखे अव्हां ग़लति सम्झो था त ग़लति ई सही, पर हाणे मां पंहिंजी हिन ॻाल्हि तां हटंदुसि कॾहिं बि न। ऐं हू जेके मूं मथां भरोसो करे अची हिते पहुता आहिनि, उन्हनि जी जान बचाइण मां पंहिंजो फर्ज़ सम्झां थो। फर्ज़